जी बिल्कुल सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस तरफा ठट्टो में अज एहतजाज तमाम खातन जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि ऑफिसनि जी तालाबंदी करे सरापा एहतजाज बनियल आहिनि। इन हवाले सां सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस जो मरकज़ी चेयरमैन हाजी अशरफ ख़ासकली हिते ठट्टो पएतो आहे। वधीक उन खां पुछूं था त उहो उन हवाले सां छा थो चए। गॾोगॾु रेवेन्यू डिपार्टमेंट जो जेको चेयरमैन आहे सरदार शाह उहो बि हिते पहुतल आहे। उन्हनि खां पुछूं था त उहे एहतजाज जे हवाले सां वधीक छा था चवनि। सिंध एम्प्लॉयज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां ही तहरीक सिंध जे इन मज़लूम मुलाज़िमनि जी जेका मुआशी क़त्ल कयो आहे पेंशन रिफॉर्म जे नाले ते DRA न ॾियणु, ग्रुप इंश्योरेंस न ॾियणु, पघारूं न वधाइणु, इन जे ख़िलाफ़ गुज़िरियल 2 महीननि खां लखे मुलाज़िम सरापा एहतजाज। मर्द औरतूं हज़ारे माण्हू रोड रस्तनि ते। 23 तारीख़ खां मुकमिल लॉकडाउन, ऑफिसूं बंदि, इदारा बंदि ऐं गवर्नमेंट खे कन ते जूं नथी चुरे। ऐं पार्टी जे चेयरमैन नोटिस वरितो पर मुराद अली शाह उन खां ताक़तवर आहे। लखे मुलाज़िम 6 अक्टूबर ते बिलावल हाउस जे ॿाहिरां गैर मना मुदत ताईं धरनो हणंदा। गवर्नमेंट मूंसां राब्तो कयो आहे हिकिड़े डिप्टी कमिश्नर ऐं सेक्रेटरी जे थ्रू। डिप्टी कमिश्नर ऐं सेक्रेटरी जे ज़रिए ॻाल्हियूं न कंदुमि, ॻाल्हियूं चीफ मिनिस्टर सां कंदुमि, जे न त एहतजाज जारी। ही IMF जो जेको आहे चक्कर ॾेई करे असांजो जेको पेंशन कटौती कई वई आहे, असां पुरज़ोर लफ़्ज़नि में उनजी मज़म्मत कयूं था। तव्हां ॾिसो त पार्लियामेंटरनि जी जेको आहे पघार 500% वधाई वई आहे ऐं मुलाज़िमनि जी पेंशन कटौती कई वई आहे। इहा मुलाज़िमनि जी पेंशन कटौती ते असां इहो मुआशी क़त्ल आहे, असां कॾहिं ख़ामोश न वेंदासीं। असांजो इहो ई चवणु आहे त जेको 6 तारीख़ ते असांजो बिलावल हाउस जे अॻियां जेको धरनो आहे उन में जेके बि सिंध जा मुलाज़िम आहिनि 1 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं उहे सभु भरपूर शिरकत कनि। इन में ई असां मुलाज़िमनि जी बका आहे। साईं हिन एहतजाज खे असांखे 2 महीना थियण वारा आहिनि पर हुकूमत अंधी ॿोड़ी गूंगी थी चुकी आहे। उन्हनि जे कननि ते जूं ई कोन थी रुके। हेॾो अवाम जेको आहे सो उन में रेवेन्यू आहे, तालीम आहे, एजुकेशन आहे, हेल्थ आहे, सभु हिन में गॾु आहिनि पर हुकूमत सुती पई आहे। उन्हनि खे हिकदमि नोटिस वठणु खपे, न त 6 तारीख़ ते बिलावल हाउस में असांजो सख़्तु एहतजाज कयो वेंदो। असांजो मुतालबो आहे त असांजे जेको पेंशन में कटौती कई वई आहे उनखे फिलफोर जेको आहे उहो नोटिस ख़तमु कयो वञे, नोटिफिकेशन, ऐं असांखे DRA अलाउंस ॾिनो वञे। असांजो ग्रुप इंश्योरेंस जेको असांजो हक़ आहे, असांजी पघार मां कटियो थो वञे, असांखे उहो रिटायरमेंट में ॾिनो वञे। जी बिल्कुलु तव्हां मरकज़ी अॻवाननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त एहतजाज मुसलसल जारी आहे। सिंध गवर्नमेंट इनखे तमामु हल्को वठी रही आहे। जेकॾहिं संदन जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया विया त लखनि जे तइदाद में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा जेके मुलाज़िम आहिनि उहे बिलावल हाउस जे अॻियां सरापा एहतजाज आहिनि। हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट मुख़्तलिफ़ बहाननि सां एहतजाज में ॾार विझण जी कोशिशि करे रही आहे। नंढे पैमाने ते DC ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उहे राब्ते में आहिनि पर असीं वाज़े करणु चाहियूं था त हीअ जेके मुतालबा आहिनि उहे जेसीं ताईं हल नथा थियनि, नोटिफिकेशन जारी नथो थिए, तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन अली हसन जाखरो सां गॾु मोहम्मद मेमन, WTN न्यूज़ ठट्टो।